अमल हेठ आणे स्कूलनि यूनिवर्सिटियुनि ऐं दरसगाहुनि जो वजूद विझी इंसाननि जे वहशीपणे खे ख़तम करे उन मंज़िल ते आणे बीहारियो जंहिं मुतालिक़ दात जे किताबनि में रगवेद खां वेंदे इंजील तौरेत ज़बूर ऐं क़ुरान में उहो दर्ज कयो वियो आहे त ख़ुदि शनासी हक़ीक़ी माना में ख़ुदा शनासी आहे ऐं ख़ुदा इंसानी वजूद खां सवाइ मां सम्झां थो त किथे बि मौजूद न आहे या आहे ई कोन। इंसान ज़ात पंहिंजे इर्द गिर्द जे बेपनाह वजूद जे पर्ख मां पंहिंजे शऊर जे हक़ सां उन अज़ीम सघ खे हासिल करण में कामयाब वई जंहिंखे इल्मी ज़बान में इदराक चइजे थो। इंसान पंहिंजे ॾाहत ऐं वसियत में एॾो त विशाल आहे जो हिन पंहिंजे सियासी समाजी रूहानी इख़लाक़ी मुआशी तहज़ीबी ज़रूरतुनि जे पूरा लाइ ॿोलीअ खां वठी ख़ुदा जे वजूद जे तख़यल खे साम्हूं आंदो ऐं लखनि सालनि जी तारीख़ ॿुधाए थी त शिव महाराज शक्ति देवी भॻवान ईश्वर ऐं ख़ुदा इंसानी दिमाग़ जे आला तरीन इदराक जो कारण ऐं सबबु हुआ।